अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा चातीनो चारेस बालाजी खान मिठल के मारे राबेल सां जबरदस्ती शादी कंदो। छा शेर दिल हाणे मुंशी के गोरे हाथ करे वठंदो। छा सूबेदार हाणे मल्हार ऐं रोशन के आज़ाद करे छॾींदो। त दोस्तों तव्हांखां सॼी कहानी ई अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल है मेरे वीडियो के लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधे थी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ इन्वेस्ट करण करायूं हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट की तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा रेसर बालाजी खान जो है राबेल जे मथां ईअं त ज़ोर रखंदो बरार राबेल जो है उनजी ॻाल्हियुनि मथां कॾहिं बि भरोसो न कंदो, न ही उनजी ॻाल्हियुनि मथां राज़ी थींदो, न ही उन सां शादी कंदो। ऐं राबेल खान जो है उनखे साफ़ साफ़ चई छॾींदो तोखां जल्दी जेतिरो थी सघे भले तूं पोयां तबाही करे छॾियसि। बालाजी खान चवंदो त हा राबेल मां पोयां तबाही करे छॾींदो। ऐं पोइ बालाजी खान जो है मुंशी खे साफ़ साफ़ चई छॾींदो तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं इन मिठल खान खे ॻोल्हे हिते वठी अच त जीअं जो है मां राबेल जे अॻियां उन मिठल खान खे मारे सघां ऐं पोइ राबेल सां जबरदस्ती निकाह करे सघां। मुंशी चवंदो त रेस बालाजी खान तूं इहो ज़ुल्म न कर राबेल सां, राबेल भी हिकु न्याणी आहे। पोइ राबेल चवंदो त बालाजी खान तूं इहो असां न हक़ पियो करीं, छो तूं हिन तरह जो वॾेरो आहीं, तोखे ईअं न करणु घुरिजे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शेरदिल ऐं सारंग खे जो है मुंशी अली फिलहाल कॾहिं बि हथ न ईंदो ऐं पोइ हू आख़िरकार मजबूर थी करे वरी नए से ॿाहिरि निकिरंदा ऐं पोइ बि जो है मुंशी उन्हनि खे हथ न मिलंदो, न ही रेस बालाजी खान जा माण्हू उन जे रुख चढ़ंदा। ऐं पोइ जो है शेरदिल मजबूर थी करे रेस बालाजी खान जे ॻोठ जे वेझो वेंदो ऐं कुझु रेस बालाजी खान जा माण्हू हिनखे मिली वेंदा ऐं पोइ उन्हनि माण्हुनि खे अगवा करे पाण सां गॾु खणी ईंदो ऐं जो है पोइ उन्हनि सां सभु सचूं कराए ऐं पोइ वञी राबेल जे वेझो वेंदो ऐं हुतां राबेल खे आज़ाद करे ऐं हुतां राबेल खे वठी ईंदा सारंग। ऐं राबेल खे आज़ाद करण खां पोइ वो ही हिकु प्लानिंग ठाहींदा जंहिं प्लानिंग में रेस बालाजी खान मथां हमलो करे ऐं रेस बालाजी खान जो तमामु करे छॾींदा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो सूबेदार जेको आहे सारंग ऐं मल्हार खे धमकी ॾींदो तव्हांजी सॼी उमिरि हिन जेल में गुज़री वेंदी ऐं तव्हांखे केर बि आज़ाद न कराईंदो। मल्हार चवंदो त सूबेदार भले तव्हां असांजी सॼी उमिरि जेल में गुज़ारे छॾियो बहरहाल मां हितां आज़ाद थियसि त पोइ तव्हांखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, पसंदि अचे कॾहिं नाड़े जात वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। खुदा हाफ़िज़।